मुझे खबर हुई सजावल तो तू पांजी कावड़ छड़े इते ठार जिला जरूर इंदे। नवाब खान तू केतरो भरोसो छो आ ऐं छा लाइ? नवाब खान जी दुश्मनी जंगन मरन के थकाए विझंदी आ। वो तो तू तमाम गलत गुमान में आई नवाब खान। तको मां हार जी थक जी कमजोर थी तो वटि पहुतो आहियां। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त वञा ज़ोर आज़मायां। मुझे खबर आ त तू केतरो भी थकजी पए पर हार न मञींदे। नहीं मुंह साम्हूं हिड़ा ई ॾेखारींदे। हाणे छॾियो ज़िद खे ऐं मक़सद जी ॻाल्हि कर। तव्हां ॿाहिरि हलो, असांखे अकेलाई में ॻाल्हाइणो आहे। सजावल जेकॾहिं ॻाल्हियुनि जे इरादे सां आयो आहीं त पोइ त ॻाल्हियूं कयूं। बाक़ी जेकॾहिं वक़्तु ज़ाया करण जे इरादे सां आयो आहे त उहा ॻाल्हि कर। नवाब खान सच पुछी त मां सभु कुझु विसारे पोइ हिते पहुतो आहियां ऐं मां बि इहो चाहियां थो त हिते पहिरियां जी आमुन थिए। पर जेकॾहिं वाकई तूं ॻाल्हियूं करणु चाहीं थो त सॼी संगत खे गॾु करणो पवंदो। ऐं जेकॾहिं तूं सचो आहीं संगत खे गॾु कयूं था। हाणे तुंहिंजे मथां आहे, जेकॾहिं तव्हां वाकई ईअं चाहियो था पोइ नवाब खान असांजे विच में ॻाल्हियूं थी सघनि थियूं। जंहिं संगत खे तूं विच में विहारणु चाहीं थो उन सां त ठा कोन थो थी सघे। हा बाक़ी पाण निबिरी सघूं था जेकॾहिं तूं चाहीं त। नवाब खान असांजे निबरण सां हिते अमन कोन थी सघंदो। सुभाणे जेकॾहिं तव्हां हितां ॿाहिरि वञो था ऐं तव्हांजे मथां को हमलो थिए थो तव्हांजो सिधो सिधो शक हूंदो मूं मथे। ऐं जेकॾहिं मुंहिंजे मथां बि को हमलो थियो त मां बि इहो ई सम्झंदुसि तो तूं हूंदे या तुंहिंजा माण्हू हूंदा। पर जेकॾहिं असांजे विच में ठाव थी थो वञे नवाब खान त पोइ असां ॿिन्ही जे मथां हमलो करण वारो बाक़ी त को बचंदो कोन। तुंहिंजी सोच सुठी आहे पर सभिनी धुरनि जे विच में ठा नामुमकिन। इहो ठा कोन थो थी सघे। नवाब खान ठा करण लाइ कुझु मूंखे ज़िद खां हेठि लहणो पवंदो ऐं कुझु ज़िद तव्हांखे छॾणो। मूं सभु ज़िद छॾिया। हाणे तूं इहो ॿुधाए त तो वारी संगत मूं साम्हूं ईंदी? उन्हनि खे मां आणींदुसि। सॼी संगत खे राज़ी करे हिते तो वटि मां आणींदुसि। पर नवाब खान उन्हनि ॻाल्हियुनि खां अॻु मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। ॻाल्हि कयो। पहिरियां त पुलिस खे पलियो ऐं पोइ संगत मथां सभु लॻल कूड़ा केस ख़तम करे। सजावल को बि केस कूड़ो कोन्हे को। मुंहिंजा 3 माण्हू आहिनि ऐं टिनी माण्हुनि जे खून जो केस दरिया खान मूसा ऐं बावल जे मथां आहे। इन्हनि केसनि तां हथ तॾहिं खणंदासीं जॾहिं तुआरी संगत भले साईं ते हथ रखी कसम खणंदी। ऐं जेसी ताईं ॻाल्हियुनि में निबरूं नथा तेसि ताईं केसनि तां हथ खणण जी ॻाल्हि ई न कर। छा थो चाहीं नवाब खान? छा थो चाहीं? तुंहिंजे चवण ते मां सॼी संगत खे जेका हिकु हिकु थी पंहिंजे मुंहं सां आहे उन्हनि खे गॾु करे त तोखे गॾे ॾियां त जे तूं आसानी सां पुलिस जो छापो हणाए उन्हनि खे काबू कराए। हा एॾो वयल कोन्या को इहो कदम खणा। पहिरियां तूं इहो कदम खणी चुको आहीं नवाब खान जॾहिं मूंसां ऐं मुंहिंजे विच में ठाव थियो पिए। हाणे तूं ॿुधाए तोखे वधाए एतबार कजे। सजावल हर वक़्तु धोखो कोन थींदो। अॻ में धोखो इन करे कयुमि जो तूं मूंखे धोखे ॾियण जो सोची पियो। बाक़ी सॼी संगत के पाण सां मिलाए जेकॾहिं मूंखे कमज़ोर करण जी कोशिश करी थो त या तुंहिंजी सोच आहे। पर नवाब खान खानन जो खान आहे। नवाब खान जेकॾहिं तूं पंहिंजो पाण खे खानन जो खान तो समझी त पोइ तोखे पंहिंजे किरदार खे बि अहिड़ो ई बणाइणो पवंदो। सजावल मां पंहिंजे किरदार जे मथां तोहमतुनि हणण जी इजाज़त तोखे हरगिज़ कोन ॾींदुसि। नवाब खान ॻाल्हि त मूं हक़ सच जी कई आहे। को बि तुंहिंजी इज़त मथां मूं हमलो नाहे कयो। हा आईनो खणी अची तुंहिंजे साम्हूं बीहारियो अथमि
जेकॾहिं उन आईने में तोखे पंहिंजो अक्स बदबूदार बदनुमा ऐं बद किरदार थो नज़र अचे त उनखे मां छा थो करे सघां? मां बद किरदार आहियां, तूं वरी कहिड़ो खीर जो दोतल आहे? नवाब खान मां ठूह ऐं ठिकर आहियां, सख़्त जान आहियां, पर जहिड़ो ॿाहिरां आहियां तहिड़ो ई अंदरां आहियां। दुश्मनी रखां तॾहिं बि सिधी। मूं कॾहिं बि कंहिंखे पंहिंजे पासे में विहारे बगल मां छुरो कढी उनजी कुख में न आहियो, पर तो पंहिंजे सचनि दोस्तनि खे घुराए पंहिंजे पासे में विहारे उन्हनि खे वटनि में ज़हर जा ठुक पियारिया आहिनि। नवाब खान ठुक। हाणे ॿुधाए नवाब खान, त तो ते एतबार कजे त कजे कीअं? सजावल, जेकॾहिं सॼी संगत जे विच में ठाह करणु चाहीं थो त पोइ तोखे बि ज़िद तां लड़णो पवंदो। अजाई तंदुन खां हटी करे मक़सद ते अच, बाक़ी मुंहिंजे तरफ़ खां को बि धोखो कोन थींदो। नवाब खान तव्हां भले केस ख़तम न कयो, पर सिर्फ़ एतिरो कयो त कुझु ॾींहं पुलिस खे झलियो त संगत जे पोयां छापा हणणु बंदि करे। सूबेदार जेकॾहिं हथ ढरो कयो न त तुआरे यारनि खे वज मिली वेंदो ऐं हू रुख कंदा मुंहिंजे तरफ़ ऐं मुंहिंजे मथे जो सूर बणिजी वेंदा। मारो की ॾिसो न नवाब खान, उनखे मारो की ॾिसो, दो तरफ़ को बि रुख न कंदो। मां सूबेदार खे रोके थो छॾियां, तूं पंहिंजी संगत सां मिल। जेकॾहिं ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी थिए थी त ठीकु आहे, मूंखे 2 ॾींहंनि में वर्दी खपे। जे राज़ी नथा थियनि त मां उन्हनि जे लाइ ॿीड़ी बाहि ॿारींदुसि। संगत खे सम्झाइण में कुझु वक़्तु लॻंदो। इन दौरान तव्हां सूबेदार खे पले छॾियो। मूंखे पक आहे संगत वटि हली वेंदुसि त मुंहिंजो मान रखंदा। तव्हां वञी ज़ोर लायो, मां सूबेदार खे पले थो छॾियां। ॾिसां थो त तो पंहिंजी कोशिशुनि में केतिरो थो कामयाब। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।